नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त आला बेले खाते जे ऑफिसरनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं हाई कोर्ट सिंध जे हुकुम मुताबिक़ तारीख़ 19/12/2021 ते ऑपरेशन जारी कयो वियो। उन मौके ते सूबाई वज़ीर बेलो खातो सिंध नवाब मीर तैमूर हुसैन टालपुर, सिंध फॉरेस्ट चीफ कंजरवेटर रियाज़ अहमद वंगण जी हिदायत ते कंजरवेटर जुल्फकार मेमून, डिस्ट्रिक्ट मटियारी DFO हसनैन रज़ा बलोच ऐं रेंज फॉरेस्ट ऑफिस हाला रेंजर सैयद मीर हुसैन शाह पंहिंजे बेले खाते अमले सां DSP मटियारी आगा अब्दुल मजीद पठान, SHO तस्लीम बुरगुडी ऐं पुलिस अटालन सां गॾु बरकत अली खोसो, फॉरेस्टर गुलाम कादर लाखो, फॉरेस्टर अब्दुल रऊफ अंसारी, फॉरेस्ट गार्ड प्रेमी मला, फॉरेस्ट गार्ड रबरिनो कास्केली, फॉरेस्ट गार्ड राफे गब्बुल, फॉरेस्ट गार्ड इनायतुल्ला समूह, फॉरेस्ट खेबरानी बेले चौकड़ी नंबर B13 C13 में बि टे ॾींहं ऑपरेशन जारी कयो वियो, जॾहिं त 200 एकड़नि जो फसल तबाह कया विया, जंहिंमें फसल कणक, पिताई, गजर, सरें ऐं बसरनि जे फसलनि खे ट्रैक्टरनि जे ज़रिए हर हलाए फसल तबाह कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।